सूर्या मरी सोब सी त दिल जा वहम मिसार हण भाला विड़ बाकरे यादी ढालम ढार मता तेग तरार त मता रोकी जिए सिंधु देश जिए रहबर सिंध साईं GM सैयद जिए शहीद सिंधु देश मोहतरम बशीर खान कुरैशी ऐं उनजी हक़ परस्त आज़ादी वारी जिदोजहद सिंध जो रहती आज़ादी। अॼु रहबर सिंध साईं GM सैयद जी वरसी जे मुनासिबत सां जसकम शहीद बशीर खान जे मरकज़ जे ऐलान ते असां सन जी मुक़दस धरती ते पहुता आहियूं, जिते अॼु असां शहीद मुज़फ़र भुट्टो, शहीद अफ़ज़ल पावर ऐं सभिनी शहीदनि जी नगरी में पहुची असां इहो वचन था वरजायूं। हा, पंजाब साम्राज्य जेको केनाल थो ठाहे, इहो जेको सिंधु दरिया ते धाड़ो थो हणे, उहे त असांखे कंहिं बि सूरत क़बूल न आहिनि। उहो नंढिड़ो मसइलो आहे। असां अॼु इहो शहीदनि वटि साख खणूं था, कसम खणूं था। हा, असां बि रत जो रेज ॾेई सिंध जी आज़ादी जी ॻाल्हि कंदासीं। इहे आरज़ी ॻाल्हियूं आहिनि त बाबा केनाल केनाल केनाल, हर शइ जो हल सिंध वतन जी आज़ादी आहे। सो अॼु असां शहीदनि वटि इहो वचन था वरजायूं त जेसीं ताईं सिंध आज़ादु नथी थिए, जेसीं ताईं असांजो वतन जे पंजाब साम्राज्य वटि ग़ुलाम आहे, असां एसी ताईं सुख जो साह न खणंदासीं। तुंहिंजो देश मुंहिंजो देश, सिंधु देश सिंधु देश, मुंहिंजो रहबर मुंहिंजो रहबर, GM सैयद GM सैयद, सचो देशी पक्को देशी, बशीर कुरैशी सिंध घुरे थी आज़ादी, सिंध घुरे थी आज़ादी, तूं कीअं न ॾींदे आज़ादी।